अहम खबर पहुंचाईंदा हलूं। इस्लाम कोर्ट में पोरित दो भील के केस में नामज़द जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ लगल धरणो ख़त्म किया वियो आहे। पुलिस धरणो हणंदड़ 150 खां वधीक माण्हुनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करे वरिता आहिनि, जॾहिं त 9 ॼणनि खे गिरफ़्तार भी किया वियो आहे। आगाह कयूं पिया अवां खे त एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस वकील लजपत सुराणी समेत 40 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे वई आहे। अपडेट कयूं पिया इस्लाम कोर्ट में पोरित दो भील के केस में नामज़द जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ लगायल धरणो ख़त्म किया वियो आहे। पुलिस धरणो हणंदड़ 150 खां वधीक माण्हुनि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल किया विया आहिनि, जॾहिं त 9 ॼणनि खे गिरफ़्तार किया वियो आहे। पुलिस जो एहतजाज कंदड़नि चयो आहे त पुलिस वकील लजपत सुराणी समेत 40 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार किया आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां एजाज बजीर खां। एजाज, छा अपडेट आहिनि? जी बिल्कुल, थरकोल ब्लॉक नंबर 2 में पोरित मुबैना तौर ते सिक्योरिटी गार्डन के तशद्दुद में फौत थी वियो हो। तो दो भील उन जे वारसनि पारां दो भील के कातिलनि की गिरफ़्तारी ऐं SSP थरपारकर सरदार हसन न्याजी के हटाइण लाइ इस्लाम कोर्ट में मेन रोड जेको आहे उते थरकोल ब्लॉक 2 ॾांहुं वेंदड़ रस्तो जेको आहे उन ते एहतजाजी धरणो गुज़िरियल ॾींहुं जेको लॻल हुयो, राति देर ताईं उहो धरणो जारी हुयो। धरणे में तव्हांखे ॿुधायां त धरणे जो जेको तव्हांखे ॿुधायां हमदर्द जेके दोदे भील जा वारस ऐं उनखां अलावा भील इंटेलेक्चुअल फोरम जा जेके अॻवान हुया उन्हनि जे मथां इस्लाम कोर्ट थाणे ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। 150 माण्हुनि में शामिल कया विया आहिनि, जिन में 20 जेके ॿुधायो वञे थो उनजा नाला जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया आहिनि। बाक़ी 9 हेसि ताईं ॿुधायो वञे थो पुलिस जेका दावा करे थी 9 ॼणनि खे असां गिरफ़्तार कयो आहे, जंहिंमें PTI अॻवान लजपत सुराणी ऐं BIF जो ज़िले सदर गोमू भील ऐं ॿिया जेके आहिनि उहे पुलिस हिरासत में आहिनि। ही दहशतगर्दी एक्ट जो केस दाख़िल थियो आहे। राति देर सां ही पुरअमन एहतजाज जेको उहो हलंदड़ हुयो। उन एहतजाज ते तव्हांखे ॿुधाया त राति देर सां पुलिस खड़की पई, उते शीलिंग थी, फायरिंग कई ऐं लठबाज़ी कई वई। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाया त 5 साथी इम्तियाज़ धाराणी, जामान मिस्तानी समेत उहे ज़ख़्मी थिया। उनमें पुलिस उन्हनि ते बि तशद्दुद कयो ऐं ही मुसलसल धरणे वारा जेके पुरअमन तरीक़े सां वेठल हुया, पर पुलिस की राति देर सां लठबाज़ी थी आहे। उन मामले जो तव्हांखे ॿुधाया पुलिस उतां माण्हू गिरफ़्तार कया, जिन मथां ही दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। ही दोदे भील जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं उनखां अलावा जेके दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो आहे उनखां अलावा अॻवान गिरफ़्तार कया विया आहिनि। उनजे मामले जे ख़िलाफ़ तव्हांखे ॿुधायां त छाछरो, मिठी ऐं डीपलो में एहतजाजी मुज़ाहिरा भील इंटेलेक्चुअल फोरम पारां कया विया आहिनि। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त इस्लाम कोर्ट में वॾे धरणे आणण जी तयारी जेका आहे उहा शुरू आहे। भील बिरादरी जा जेके संगोदार माण्हू उते पहुचण वारो अमल शुरू आहे। पुलिस पारां वॾे पैमाने जी नाकाबंदी जेका आहे उहा कई वई आहे। उमरकोट पुलिस खे तलब कयो, उमरकोट SSP जेको आहे उहो ॿुधायो वञे थो इस्लाम कोर्ट कतल आहे। उनखां अलावा थरपारकर जी समूरनि रस्तनि ते पुलिस जेका आहे उहा चौकस कई वई आहे ऐं पुलिस जो गश्त जेको आहे शहरनि में जारी आहे। उहो हिरासत जेको आहे उहो थर जे माण्हुनि ते तारी कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां त ही जेको धरणो अंदर आहे उन मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो आहे। एजाज, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।